नाज़रीन, आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जी सहबरा में कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस थी आहे। ISPR मूजिब कॉन्फ्रेंस में मुल्क ऐं इलाक़े जी सिक्योरिटी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वियो आहे। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सरहदुनि ते सिक्योरिटी इंतज़ामनि जे हवाले सां इत्मिनान जो इज़हार कयो। चैलेंजिस खे मुंहुं ॾियण जे लाइ आला मयार ऐं तरबियत जी ज़रूरत आहे। पाक फौज सरबराह चयो त अफ़गानिस्तान खे बहरान खां बचाइण लाइ बर वक़्त आलमी इमदाद जी ज़रूरत आहे। ISPR मूजिब कॉन्फ्रेंस में शिरकत कंदड़ सियालकोट जहिड़नि वाक़िअनि ते ज़ीरो टॉलरेंस हुअण ते इतफ़ाक़ कयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ शेयर कयो आहे। नाज़रीन, आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जी सरबराही में कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस थी आहे। ISPR मूजिब कॉन्फ्रेंस में मुल्क ऐं इलाक़ाई सिक्योरिटी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वियो आहे। उन मौक़े ते आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो त सरहदुनि ते सिक्योरिटी इंतज़ामनि जे हवाले सां इत्मिनान आहे। चैलेंजिस खे मुंहुं ॾियण जे लाइ आला मयार ऐं तरबियत जी ज़रूरत आहे। पाक फौज जे सरबराह चयो त अफ़गानिस्तान खे बहरान खां बचाइण लाइ बर वक़्त आलमी इमदाद जी ज़रूरत आहे। ISPR मूजिब कॉन्फ्रेंस में शिरकत कंदड़नि सियालकोट जहिड़नि वाक़िअनि ते ज़ीरो टॉलरेंस हुअण ते इतफ़ाक़ कयो आहे।